हाणे ॿिए पासे ॾिसूं जी हा त छा जेको शहबाज़ हुकूमत जेको आहे उहो केतिरो जटा करे पई। एग्ज़ैक्टली ज़ाहिरी तरह असांजी इस्टेब्लिशमेंट जेको अमूमन मुरद इल्ज़ाम जंहिं ते इल्ज़ाम अचे थो त भई हुननि मुदाख़लत कई, हुननि न हलणु ॾिनो, हिन महिल ज़ाहिरी तरह ऐं जेको हू चवनि बि पिया त हू ए पॉलिटिकल थियल आहिनि, यानी ग़ैर सियासी थियल आहिनि, त पोइ हाणे अगरि शहबाज़ हुकूमत न हली साल सवा त ही ॿिए कंहिंखे इल्ज़ाम न ॾेई सघंदा। जी हा ऐं जेका कल्ह मूं तव्हांखे सॼी हिकिड़ी गुज़ारिश कई पे त ज़रदारी साहिबु छा हिन खे कीअं प्लान करे पियो ऐं कीअं हुनजी जेका नंबरिंग थियल आहे, त अॼु तव्हां ॾिसो ज़रदारी साहिबु चई छॾियो। जी हा अॼु ज़रदारी साहिबु चयो त मूंखे नथो लॻे पीपल्स पार्टी मिनिस्ट्रियूं वठंदी या काबीना में शामिलु थींदी। असां चाहींदासीं असांजा पहिरीं असांजा दोस्त अकोमोडेट थियनि, उन्हनि खे शामिलु कयो वञे काबीना में। यानी ॻाल्हि उहा ई थिए पई त नवाज़ लीग वारा सम्झनि पिया त भई 12 असीं खणूं, बाक़ी जेके 27 न बाक़ी घणा 18 या 17 जेके आहिनि काबीना में ज़रदारी साहिब जा हामी वेठा हुजनि, त काबीना वज़ीर आज़म भले शहबाज़ शरीफ़ हुजे पर काबीना में अक्सरियत त हुन वटि हूंदी कोन। तंहिंजे करे शहबाज़ शरीफ़ चयो त माण्हू घटायो त पीपल्स पार्टी चए थी ठीकु आहे, असांखे न खपे तव्हांजी वज़ारत, तव्हां असांजे दोस्त मूं जंहिं सां कमिटमेंट कई आहे ज़रदारी साहिबु मतिलबु अंदरि चयो हूंदो, तव्हां हुननि खे रखी छॾियो। हाणे मसइलो नवाज़ लीग लाइ आहे त अगरि पीपल्स पार्टी काबीना में नथी अचे त माना इहा थी कि जेको कुझु हिन में हिकिड़ा जेके बि गुनाह हूंदा उहो शहबाज़ शरीफ़ जी गिची में ऐं जेके सवाब हूंदा त साईं असां त तव्हांजी हुकूमत आंदी न। सो ही ऐं हुन सां गॾु चेयरमैन सेनेट ऐं ॿियूं जेके कॉन्स्टिट्यूशनल पोज़ीशन्स आहिनि, थी सघे थो त आसिफ़ ज़रदारी साहिबु छो न सोचींदो हूंदे या हुन चयो हुजे या किथे डिस्कस थी रहियो हुजे त ऐवान सदर, पर ऐवान सदर में वञण लाइ 2/3 मेजॉरिटी खपे। पहिरीं हिन खे इम्पीच करिणो पवंदो डॉक्टर अलवी खे, या पाण इस्तीफ़ो ॾियनि, उहो मैनेज थी वेंदो। ऐं आसिफ़ साहिबु ईअं सोचींदा हूंदा त ठीकु आहे, नेक्स्ट 5 years लाइ अगरि ऐवान सदर में अची वञनि त छा बुराई चाहे।